अल्लाह अज आज क्यों इंशाअल्लाह कुरान के जीअ में जायूं दींदासे नेक बणजी पओ अल्लाह नेकन सा प्यारो कंदो आ खोल रब जो कुरान फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व अहसिनु इन्नल्लाह युहिब्बुल मुहसिनीन। बीजाते अल्लाह दे कुरान में तो फरमाए खोल रब जो कुरान फरमाए इन्नल्लाह युहिब्बुल मुत्तकीन। और इतनी जाते अल्लाह से कुरान में फरमाओ फरमाए इन्नल्लाह युहिब्बुत तव्वाबीन। अल्लाह दे तो कुरान में फरमाए नेकन सा मां खुदा जो प्यार हो तोबा कंदड़न सा मां अल्लाह जो प्यार है। बीजा दे फरमाए वल्लदीना आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह। रब से कुरान में तो फरमाए जे वड ईमान आ उए मां खुदा सा शदीद मोहब्बत कंदा। चओ न सुभान अल्लाह। इन दिल जे अंदर मोहब्बत जी हुजे रब करीम जी हुजे। हजरत राबिया बसरी रहमतुल्लाह अलैह राज टेमा रब जो जिक्र कंदी पईया अर्ज़ कंदी पईया ओ मुझा मौला बादशाहन जा दरवाजा माके रात में बंद नजर आया मीरन जा दरवाजा बंद नजर आया माके आलमन जा दरवाजा बंद नजर आया ओ मुझा करीम मौला इन टेम ते भी तुझो दरवाजो खुलल अल्लाह वाहिद तुझी ज़ात आ न निंद कंदो वा न दर बंद कंदो। चओ न सुभान अल्लाह। अल्लाह अल्लाह करिए पागल बन दे नबी दा दामन फड़िए पागल बन दिए। अल्लाह अल्लाह करिए पागल बन दे नबी दा दामन फड़िए पागल बन दे। कलमा बिलाल ने पढ़िया सीना कुफर दा सड़िया कलमा बिलाल ने पढ़िया पागल बन दिए। अल्लाह 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 अल्लाह। जे दिल में केजी मोहब्बत हो जे जो रब सा प्यार होंदो उनके नमाज वारो सजदो भी सुरूर दींदो। शाह फजल रहमान मुरादाबादी रहमतुल्लाह अलैह मौलाना अशरफ अली थानवी रहमतुल्लाह अलैह लाइब्रेरी में उनसे मिलिया तो शाह फजल रहमान मुरादाबादी रहमतुल्लाह अलैह चोंदो पियो मौलाना अशरफ अली थानवी माके तहज्जुद वारो सदो एतरो त मज़ो दींदो आ जेरे मां सजदो दींदो आ माके ईअं लॻंदो आ जो त अल्लाह जे दामन में सजदो कंदो पियो आ। जेरे मां राज ते वधे अल्लाह जे क़ुरान जी तिलावत कंदो आ माके ईअं लॻंदो आ ॼणो अल्लाह सां पियो ॻाल्हायां। चओ न सुभान अल्लाह। इन दिल वारे अंदर दिल जे अंदर केजी मोहब्बत हुजण खपे कुरान जी मोहब्बत हुजण खपे रब जी मोहब्बत हुजे रसूल अल्लाह जी मोहब्बत हुजे। मां बादल में चोदो मोहब्बत टिन सबबन जे करे थींदी आ। माके ना सखर भी प्रोग्राम गोली मारते 10 बजे पहुंचणो आ डाढा तो सुभान अल्लाह। मोहब्बत टिन सबबन जे करे थींदी आ या त जमाल जे करे थींदी आ या त कमाल जे करे थींदी आ या सखावत जे करे थींदी आ। जमाल भी मुझे मोहम्मद में आ कमाल भी मुझे मोहम्मद में आ त सखावत भी मुझे करीम मोहम्मद में आ। एकड़ो मर्तबा हजरत अम्मा आयशा तय्यबा ताहिरा आलिमा आबिदा जाहिदा साबिरा शाकिर हजरत अम्मा आयशा आसमान से भी गालाए आसमान तो भी नसीबन वारो तू भी भागन वारो अल्लाह तबारक व तआला तो के भी सुजनो पर तकड़ न कजाए जेको अल्लाह तबारक व तआला आसा के मोहम्मद सूरत में सुजनो
जेको तोखे सिज मिलियो 12 कलाक दुनिया दे जहान के रोशन कंदो पर जेको अल्लाह तबारक व तआला आयशा के मोहम्मद जे सूरत में सिज ॾिनो भई 24 कलाक दुनिया जो जहान ही चमकायो चओ न सुभान अल्लाह शाजो भेटू साजो सोरा बुलंद आवाज तमाजे महर जी शायरी ॾाढे तो सुभान शाजो भेटू साजो सोरा चरिया चारो मुझो सजणोरा चरिया चारो मुझो प्रियोरा अरे शिता चारो मुझो पुनलोरा ठयो जी से ठयोगी शेर ना दिया जो ॾिठम चंडो रात चोॾीअ जो चंडो चोॾीअ जो बि चोरा चरिया चाहो मुझो प्रियोरा नहीं तस्बीह इते जायदो छॾे दे तूं अड़े मुलावायो नहीं तस्बीह इते जायदो छॾे दे तूं अड़े मुलावायो तजाली थी वियो दौरा चरिया चाहो मुझो प्रियोरा काथे खाकी काथे नूरी इते पवंदी अदा कंहिंजे पूरे अजायो को तव्हां बोरा अड़े चरिया चाहो मुझो प्रियोरा उसूल भी असां जे हुजूर ते दंगा कमाल भी असां जे नबी ते आखिरी गाल मां वाक़ियो ॿुधाईंदो रहंदो आहियां जेको अबू बकर में कमाल कमाल मोहम्मद जो जेको हजरत उमर में कमाल कमाल मोहम्मद जो जेको हजरत उस्मान में कमाल कमाल मोहम्मद जो जेको हजरत अली में कमाल कमाल मोहम्मद जो नजर कजा अल्लाह अकबर कबीरा मां बादर में चोदा अली उहो जाना जी विलादत थी काबतुल्लाह में चो न सुभान अल्लाह तू हजरत अलिया बुलंद आवाज अचो अना के अली जो इल्मी कमाल समझाया अली अक्ल जो बहारा अली इल्म जो समंदरा अली सखा जो समंदरा नजर कजा एकड़ो ईसाई हजरत अली दे आयो अली मां सवाल खणी आयो अली मां के सवाल में गारा है मां तुझे मोहम्मद नबी जो गुलाम हजरत अली तो फरमाए केड़ा सवाल खणी आयो अली पेरा मां के बुझा तमा जो ईमान इहो आहे आना अकीदो इहो आहे न आना अल्लाह जो कुरान सच्चो हजरत अली तो फरमाए पर अल्लाह जो कुरान सच्चो अली जो तुम्हारे मोहम्मद के कुरान मिलियो इन कुरान में लिखल जने जन्नती जन्नत में वेंदा अल्लाह तबारक व तआला अजीम ताम खाराइंदो मानियो खाराइंदो अली मुजो सवाल ईसाई भी वदो ने भागो अली मुजो सवाल युवा भला जन्नत में जेका मानी खाइंदा रे रब तादी पचराए दींदो या पुरानी रखियल हजरत अली तो फरमाए अल्लाह पाक मोमिन जे ला मानी जन्नत में तैयार करे लगराए छे अली सालन जो सफर आ या त मानी धप हणी वेंदी पर हजरत अली तो फरमाए बुझो हैदर जो जवाब हजरत अली मुर्तजा शेरे खुदा रज़ी अल्लाह ताला नो चोंदो पियो जेका तू बाग बारे मानी तैयार कंदो या बाग भी ता अल्लाह असल को बनाई न थदी थिया न खत थिया अल्लाह तसागो कर बियो सवार अली जन्नत में पानी भी मिलनो जे पानी भी मिलनो जे मानी भी मिलनी जे मानी भी मिलनी अली जन्नत में पेशाब लगदो या ना पाखानो लगदो या ना हजरत अली तो फरमाए सादा जन्नत अल्लाह जी पाक जाया अली पानी भी पींदा से मानी भी खाइंदा से वो पेशाब पाखानो न लगदो नामुमकिन ना हजरत अली तो फरमाए माओ जे पेट में रब घणा महीना खारायो पियायो
चौन सुभान अल्लाह। हजरत अली मर्दना शेरे खुदा रज़ी अल्लाह ताला नो चोंदो पियो अल्लाह तबारक व तआला तोखे माउ जो पेट जे अंदर ते मथे पानी दिनो ते मथे मानी दिनी उते रब केड़ी बाथरूम रखी उते भी रब जो निजाम त जन्नत में भी अल्लाह जो निजाम। अली पखी ज़मीन तोड़नी करे मथे विंदो नजर हेठ होंदी मसलो केड़ो मामलो केड़ो। हजरत अली मुर्तज़ा शेरे खुदा रज़ी अल्लाह ताला नो फरमाइदो पियो पखी तमासा के मैसेज दीदो पियो केतरो भी मथे वञो केतरो भी उरूज ते अचो आखिर सवाल केतरो भी मथे वञो मौत ईंदो त वञणो ज़मीन में हर को वींदो यार लदे रहंदो नालो अल्लाह जो रहंदो नालो अल्लाह जो वो कोन पतो को साह जो हर को वींदो यार लदे रहंदो नालो अल्लाह जो। मेराज जो जिक्र काथे पेरा कुरान जी अज़मत बयान कई मेराज जो जिक्र कुरान में चौन सुभान अल्लाह। ये केड़ो महीनो रजबुल मुरज्जब जो महीनो अल्लाह अकबर कबीरा एकड़े ज़ालिम पांजे किताब में लिखियो उनके मौलाना इलाही बख्श कांथलवी किताब में जवाब दिनो चौन सुभान अल्लाह। नजरत गया एक ज़ालिम पांजे किताब में लिखियो जे आसमान ते जे करे रजब वाले महीने में मुसलमान जो नबी मोहम्मद मुस्तफा भयो यो को वडो कमाल त कोने जिब्रील भी त मथे इंदो विंदो बोलना इलाही बस कांदलनी रहमतुल्लाह अलैहि चोंदो पियो जिब्रील वने त डूटिया मोहम्मद वने त शाना जिब्रील वने त अचण वने डूटी आ गुलामी आ मुस्तफा वने त शान डाडा तो सुभान अल्लाह। मूसा नबी के मनण वाले एकड़े लिखियो जे नबी मोहम्मद जे उम्मत ते मूसा नबी जो एहसान जो 50 नमाज मा पंज कराई सागे बोलना इलाही बस कांदलवी रहमतुल्लाह ने लिखियो अड़े सादा इन नमाजन जो बहानो हो मूसा भी मोहम्मद के बार-बार निसी मजा पियो माने चौन सुभान अल्लाह। मौलाना इलाही बख्श कांदलवी रहमतुल्लाह अलैह वो आलिम थी गुजरियो जय जे ज़बान ते अंग्रेज भी यकीन कंदा चौन सुभान अल्लाह। डाडा तो सुभान अल्लाह। आज क्यों इंशाअल्लाह पाक नबी इमामुल अंबिया महबूबा मोहम्मद मुस्तफा जी गुलामी थीनी ए रजब जो महीनो हुजूर जे मेराज जो महीनो मेराज जो जिक्र काथे कोल रब जो कुरान फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैला। डाडे तो सुभान अल्लाह। अल्लाह भी इन आयत जे मुंड में सुभान जो जुमलो फरमाए डाडा तो सुभान अल्लाह। नजरत गया हर एक नबी के अल्लाह तबारक व तआला मेराज करायो निचूड़ पे बयान कया मेराज जो वाक़ो वडो लंबो है चौड़ो हर एक नबी के अल्लाह तबारक व तआला मेराज करायो इम्तिहान जी सूरत में पर पाक नबी मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब मेराज करायो इनाम जी सूरत में इनाम जी सूरत इमामुल बोला एकड़ा मानू चंदा वहा भी चंदा नबी नूर ना है माजम अड़े सादा जो को नूर आ त हुजूर जो नो करे गुलाम वडियूं वडियूं मोटियूं मोटियूं गालियों पे बुधाया तफसीर में कोन पे वया जने जनाब जिब्रील इंदो पे अल्लाह तुझे मोहम्मद के किए जागाया अल्लाह पाक फरमाए जिब्रील वज मुझे मोहम्मद के वठिया ओ मुझे अल्लाह माजे आवाज में तू एडी ताकत रखिया जे मां आवाज दिनो समूद जी को मके तबाह कयो नफरत गजा मुझे अल्लाह तू मां के एतरी कुव्वत दिनिया एतरी ताकत दिनिया अल्लाह मोहम्मद के तो आवाज रही घुराया रब फरमायो वन्य तमाम मोहम्मद के मकाम के जाहिर फरमाया चौन सुभान अल्लाह। जनाब जिब्रील आयो मुझा अल्लाह तो जो मोहम्मद आरामिया अल्लाह केड़ो कम कया मां मोहब्बत वाले अंदाज में चोना जे त अल्लाह चयो जिब्रील जपद ना थमाए नूर जा चुम कदम हुजूर जा
उलमा का ॿुधंदाओ वॾो पस मंज़र आहे मेरा जो इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफ़ा उन्हीं जहान ते पहुता जिते ॿियो को नबी अलैहिस्सलाम फरमायो जॾहिं जन्नत में मां हुजूर सफ़र कयो चक्कर लगायो नबी से फरमायो हिकड़ा एड़ा मानू जन्नत में मां मोहम्मद के नजर आया जेके पांजी पोख लुणन पिया लुणे बस करे ढोए खणन त वरी तैयार थी मां जिब्रील को पुछा गई सही भला एडो इनाम जिब्रील अर्ज़ कंदो पियो साईं हे तो मोहम्मद जे उम्मत जा उहे मानू तव जेके दुनिया में नेक अमल कंदा माने केडो सुणो नतीजो इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफ़ा फरमायो त जन्नत में बिलाल जो आवाज भी मां मोहम्मद के या खबर थव हजरत बिलाल घणा साल धनारू रहो 28 साल घणा 28 साल हजरत बिलाल के एडो मकाम मिलो निस्बत मोहम्मद जे करे उलमा का ॿुधंदा हजरत बिलाल जॾहिं पहिरियां इब्तिदा में आज़ान ॾींदो त आवाज़ में ताक़त नहीं 5-10 घर भी बिलाल जो आवाज़ कोन किरास थींदो शीन जे जगह ते सीन कढंदो कुछ माण्हू गजी आया सही तू मौज़ून अहिड़ो रखियो आहे जो आवाज़ में पावर ही कोन्हे से ताक़त ही कोन्हे से हाई कोर्ट हुक्म ॾिनो बिलाल तुंहिंजो आज़ान बंदा बिलाल केस विधो सुप्रीम कोर्ट में हुजूर फरमायो तो बिलाल तुझो आज़ान बंदा हजरत बिलाल ज़बान के कड़ी छुरी रखी मौला या आज़ान तब्दील करे या ज़बान तब्दील करे चो सुभान अल्लाह अल्लाह पाक जनाब जिब्रील के मोकलियो वन मुझे मोहम्मद के जो तुझे यार जो हिणो हाल आहे जाते इमाम मोहम्मद हूंदो मौज़न बिलाल हो पर पाक नबी मुझे मोहम्मद को फरमाया जड़े जहन्नम जो मां मोहम्मद के शेर करायो नजरत गजा पाक नबी मुझे मोहम्मद को फरमाए एकड़ा मर्द मां मोहम्मद के एड़ा नजर आया जदी शर्म का मां मोहम्मद के न पेशानी से नजर आए एकड़ो औरतों मां मोहम्मद के एड़ो नजर आयो जदी शर्म का मां मोहम्मद के जे पेशानी से नजर आए पाक नबी मुझे मोहम्मद को फरमाए मर्द दे उद्वे मां किन वहंदो पियो पेशाब वहंदो पियो मर्द मायो पाजे किन के पींदा बयान पाक नबी मुझे मोहम्मद तो फरमाए मां पुछा फरमाए जिब्रील केड़े दुआ जा दुआरे जनाब जिब्रील अर्ज़ो कंदो पियो आका तो मोहम्मद करीम दे उम्मत जा उए मर्द दी जेके पांजे घरवान के छडे करे गैर औरतों सा सन्ना करना पाक नबी मुझे मोहम्मद तो फरमाए उए औरतों मां मोहम्मद करीम के इन हालत में नजर आयो जेके पांजे मुर्शन के छडे गैरन जा बिस्तरा गरम कनियो एडो वडो अदीम इमामुल अंबिया फरमायो एकड़ा वरी एड़ा इंसान मां मोहम्मद के नजर आया जे जो हेठियों धड़ जेको आ त इंसान जो मुंडी सूअर जी पाक नबी फरमाया जिब्रील हे केड़े डोआ जा डोआरी सही तो मुस्तफा जे उम्मत जा उए मानू तव जेके शैतानी करे मुसलमान के पाण में वेड़ाई गला जो एडो अजीम गुनाह बेनमाज़न जो शाहाल उलमा का ॿुधंदा अॼु अद कयो इंशाअल्लाह नमाज पढ़ंदासीं नबी अलैहिस्सलाम फरमायो जेको नमाज जे पढ़ण जो आदी आ नमाज जे पढ़ण जो आदी आ तस्बीह जो आदी आ तिलावत जो आदी आ जिक्र अज़कार जो आदी आ इब्ने माजा जी हदीस आ मुझो मोहम्मद तो फरमाए जदे इबादत करण वारो मानू या बीमार तो थे या सफर में तो वने उन जे करे इबादत न तो करे सके तने भी अल्लाह इन इबादत जो सवाब मुफ्त में खाते में लिखराए कीडी खुदा जी करम नवाजी है हां सही पर इन इबादत जो ताल्लुक नफली नमाज सा है फर्ज कतन माफू ना जेकरे बीमार आ बी न तो पढ़ी सके वेही पढ़े वेही न तो पढ़ी सके लेटी पढ़े लेटी न तो पढ़ी सके इशारन से पढ़े नबी अलैहिस्सलाम जो सहाबी आ हुजूर दे आयो जैसे पाड़े जी माई आ एकड़ो मसलो खणी आई आ सही केड़ो मसलो आ हुजूर फरमायो सहाबी चंदो पियो साईं उन जे घर में एकड़ो उन जो ॾेर आ जेको बीमार आ उहा पुछण आई आ मसलो त इशारन से त नमाज पढ़ंदो आ पर उनके खुटको आ त मुजी नमाज कबूल न थींदी इन टेम ते मुझे मोहम्मद अजीब जुमला फरमाया हुजूर फरमायो जेको बीमारी जे बिस्तर ते पयल पियो आ केड़े भी अंदाज में नियत करे नमाज जी पढ़े तो पढ़ण इन जो कमा कबूल होला अल्लाह पाक जी रहमत बहाना गोले हां सही साईं खुतबा ते हाले जी में सही वदा हमादुल्लाह हाले जो रहमतुल्लाह बुधाओ तकरीबन 5 जुमा गुजरान मां मीरपुर माथे ले वे मसा जो एसपी साहब रिटायर अब्दुल अलीम कलहुड़ मीरपुर माथे ले शहर जो आ मां प्रोग्राम ते वयो मां अदो भयो उन चोसे मु जो जो बाबो हो त बेले खाते जे मथो हुयो से वडा हमादुल्लाह हाले जी रहमतुल्लाह अलैह
पो साईं जा फ़कीर वड़े बेले मो काठणियूं कंदा हुनखे पंहिंजे नौकरी ते नाज़ हुजे वॾो माण्हू ख़बर अथव ऑफिसर जो ॻाल्हाइण जो अंदाज़ ऐं माना ख़ानदानी पैसे वारा ज़मीनदार माण्हू आहिनि मीरपुर माथले शहर जा हाणे मां वियो मां पोइ साईं हमादुल्ला खे चए हमादुल्ला मौलवी तूं आहे साईं वेठो चए हमादुल्ला मौलवी त मां आहियां चे तुझा फ़कीर बिगड़ जा मुझे काठियूं कंदा मौलवी तव्हांजो पेट भरजी वियो आहे छा साईं हमादुल्ला हाले जी रहमतुल्लाह अलैह मुरकी वियो साईं फरमायो पुट तुझो इहो इख़लाक़ न आहे पहिरियां अचे या सलाम ॾियां पोइ हमादुल्ला सां जीअं ॻाल्हायां मां राज़ी हुयुसि सलाम कोन न ईअं जेको आहे त तूं वॾाई तकबर में आयो आहे छो असां खाके नसल हूं आतशे नसल न आहियूं असांखे अल्लाह मिट्टी मां बनायो आहे बाहि मां पाए मां हा बा बाहि भड़कंदी आहे शोला काथे वेंदा आहिनि मथे वेंदा आहिनि इहा साॻी मिट्टी तोखे रब मिट्टी मां बनायो आहे तकबर तोखे नथो ठहे वॾाई तोखे नथी ठहे साॻी मिट्टी उथी करे मुंहं ते लॻंदी कपिड़े सां साफ़ कंदो आहे कपिड़नि खे लॻंदी साफ़ कंदो आहे माना मिट्टी पेरनि में ठहंदी मिट्टी पेरनि में ठहंदी आहे से वॾा हमादुल्लाह हाले जी रहमतुल्लाह अलैह फरमायो चे मुल साहब अॼु खां बाद पंहिंजे फ़कीरनि खे मना कर बेले में काठियूं बेगर इजाज़त न कनि तोखे परमिट आहे चे मां मोकल वती आहे चे काथे आहे चे खण कोई बि पनो हेठि साम्हूं साईं तावीज़ लिखे पियो पनो जो खयईं त हिन पासे ॾो ख़ाली हीअं जो तके त सॼी लिखत लिखी पई रोई करे साईं हमादुल्ला जे कदमनि में किरियो उन खां बाद चवनि पासे असां ख़ानदानी फ़कीर ऐं हाले जी खानदानी त अज़ीज़ दोस्तो भाइरो बुज़ुर्गो अॼु अदि कयो त इंशाअल्लाह रब खे रिझाए छो त हिदायत रब जे हथ कंहिंजे हथ आहे अल्लाह साईं वॾा हमादुल्ला हाले जी रहमतुल्लाह अलैह आख़िरी ॻाल्हि किताब में नुक़्तो लिखियो अथऊं त हिकिड़ो बुज़ुर्ग हुयो उन कशफुल क़ुबूर कयो कंहिं क़ब्रिस्तान में वञी ॾिसे त समूरा मुर्दा ख़ुशहाल हिक खे आज़ाब पियो थिए उन खां बुज़ुर्ग पुछा कई तोखे भला छाजे करे आज़ाब थींदो पियो आहे चई मूंखे पुट जी औलाद कोन्हे हिकिड़ी न्याणी हुई उहा बि कंजरनि सां मिली वई आहे ख़ैर ख़ैरात करण वारो मुंहिंजे पोयों कोन्हे कोई बि कोन्हे छो त नेक औलाद आख़िर जो ज़ख़ीरो उन बुज़ुर्ग उन जी न्याणी खे ॻोल्हे लधो टप में पाणी पियोसि कपिड़ा पई धोए चे फलाणे जी धीअ तूं आहे चे हा चे पंहिंजे पीउ जे ईसाले सवाब जे लाइ ख़ैर ख़ैरात नथी करे पाणी मां बुक भरे उन ॾे उछले चे अबू इन पाणी को सवा कुझु छॾे ई न वियो त ख़ैरात कहिड़ी कया कुझु अरसे खां बाद साॻे बुज़ुर्ग उन जॻह ते कशफ कयो ॾिसे त साॻियो माण्हू उन क़ब्र में ख़ुशहाली वारी ज़िंदगी उन को पुछा कि ॾे हाल वाल हाणे भला मसलो कीअं थियो चे तव्हां मुंहिंजी न्याणी ॾे वयो चे हा चे रब मूंखे अहवाल हुते मलाकनि जे ज़रिए ॾिनो पोइ चे मुंहिंजे न्याणीअ तव्हां ॾे पाणी उछलियो चे उछलियो चे जंहिं जॻह ते मुंहिंजे न्याणी जे हथनि वारो पाणी करियो उते जीत उञ पियो मरे उन जीत जे वात में मुंहिंजे न्याणी जे हथनि वारो पहुचंदो वियो पाणी रब इन अदा जे करे अल्लाह मां सां भॼी ख़ुदा जी रहमत बहाना थी ॻोल्हे तव्हां असांजे अचण में देरि आहे पर अलाह जे परचण में देरी न आहे मेराज मां तव्हां असांखे वॾा सबक़ था मिलनि तफ़सील सां मेराज जो वाक़ियो हुज़ूर पंहिंजे उम्मत में बयानु कयो तव्हां त इन वाक़ियात मां मुहम्मद जी उम्मत सबक़ पिराए जेको मां ॻाल्हायो तव्हां ॿुधो अल्लाह तबारक व तआला असां समूरनि खे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए छोकी मुंहिंजो बि दोस्तनि सां वाइदो आहे न वेंदासीं तव्हांखे कावड़ अची वेंदी हुनखे बि कावड़ ईंदी मिड़े शिरकत करणी आहे हे महीनो अहिड़ो आहे मां चवंदो आहियां हे महीनो अमलुनि जी सीज़न हा वाह भॼु भॼाए ॿ टे प्रोग्राम अञा हिकिड़ो प्रोग्राम सखर आहे वरी सुभाणे काथे वरी राति ॿाहिरि रहंदासीं क़ुर जो प्रोग्राम आहे दीनी निस्बत सां अलाह कमु वठी पियो रब साईं असां समूरनि जे अचण खे वेहण खे ॿुधण ॿुधाइण खे मंज़ूर ऐं मक़बूल फ़रमाए वमा अलैना इल्ला